ज़िला रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी अॼु तारीख़ 3 सेप्टेम्बर 2024 जे ॾींहुं डिप्टी कमिश्नर ॼाम शोरो रियाज़ हुसैन वसराण चयो आहे त रबिउल अव्वल महीने में ॿिन्ही जहाननि जे सरदार इमाम अला अंबिया ख़ातिम नबिय्यिन हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जश्न विलादत बासादत शानदार तरीक़े सां मल्हायो वेंदो। हिन अॼु रबिउल अव्वल जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ ज़िला ॼाम शोरो जे अमलदारनि सां दरबार हाल ॼाम शोरो में मुनक़िद कयल इजलास जी सदारत कई। डिप्टी कमिश्नर ॼाम शोरो लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई त इहे तालुके सतह ते बि जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे एहतमाम खे यकीनी बणाइनि ऐं तक़रीबनि जे ज़रिए हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तेबा बाबति वधि खां वधि नई नस्ल खे आगाह कयो वञे। हिन चयो त हज़रत अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जी पोइवारी करण सां ई असां सभिनीनि खे मुश्किलातुनि मां छुटकारो मिली सघे थो। पाण सॻोरनि जी हयात तेबा ई असां लाइ मशले राह आहे। हिन चयो त असीं चाहियूं था त जश्न ईद मिलादुल नबी खे शानदार तरीक़े सां मल्हायो वञे। हिन पुलिस इंतज़ामिया खे बि हिदायत कई त उहा ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुलूसनि खे सिक्योरिटी फ़राहम करण लाइ मौसर हिफ़ाज़ती प्लान जोड़ण खे यकीनी बणाइनि।